How to live long and stay healthy. हाणे इहो सुवालु साइंसदाननि खे काफ़ी अरसे खां हूंदो आहे त कीअं ऐं छा कजे त इंसानु वॾी उमिरि ताईं ज़िंदा रहे ऐं हेल्थी बि रहे, सिहतमंद बि रहे। उन जे जवाब में कुझु हिकिड़ियूं ॻाल्हियूं मिलियूं जेके वॾियूं ॾाढियूं इम्पॉर्टेंट ॻाल्हियूं हुयूं ऐं जेके अखियूं खोलींदड़ ॻाल्हियूं हुयूं। हिकिड़ी स्टडी कयूं जेका अॼु ॾींहं ताईं लॉन्गेस्ट स्टडी आहे हिस्ट्री में। उन स्टडी जो नालो आहे हार्वर्ड स्टडी ऑफ एडल्ट डेवलपमेंट। उहा 75 सालनि जी वॾी स्टडी कयूं। 75 सालनि ताईं माण्हुनि खे ॾिसंदा रहिया, फॉलो कंदा रहिया। 4 जनरेशन ताईं साइंसदान उनखे फॉलो कंदा रहिया। हिकिड़नि फॉलो कयो, वरी ॿिया आया, वरी टियां आया, वरी चोथां आया, त 4 जनरेशन उनखे स्टडी कई। हार्वर्ड में उन्हनि छा कयो, उहे 724 माण्हू खयूं जेके बॉस्टन सिटीअ मां खयूं। कुझु त खयूं कॉलेज मां खयूं छोकिरा, ऐं कुझु खयूं जेके अहिड़ा ग़रीब इलाइक़ा, गुरबत वारा इलाइक़ा हुआ जंहिंखे का तकलीफ़ूं हुयूं, पाणी न हुयो, खाधो न हुयो, उन्हनि खे बि खयूं। 2 ग्रुप ठाहे उन्हनि खे फॉलो कयूं। चयूं त कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके इन्हनि खे ज़िंदह रहण में हेल्प थियूं कनि, या जेको आहे छो वधीक के जीअरान के घटि जीअरान, ऐं छो कंहिंखे वधीक बीमारियूं कंहिं घटि बीमारियूं। त जॾहिं उन्हनि खे पहिरियों उन्हनि ॾिठो त उनजो सभिनी जो ब्लड वर्क कयूं, उन जूं टेस्टियूं कयूं, उनजो सॼी हिस्ट्री वरितऊं, सॼो मुकमल तयारु करे रखूं त भई सभु सिहतमंद करे असां खणूं था, हाणे अॻिते ॾिसूं था हिननि खे छा थो थिए। इहा जेका स्टडी शुरू थी 1938 में शुरू कयूं, अॼु ॾींहुं ताईं हली रही आहे। उन में 60 माण्हू अञा ज़िंदा आहिनि। इन स्टडी में कुझु माण्हू त वॾियुनि पोस्टुनि ते पहुता वञी, जीअं हिकिड़ो अमेरिका जो सदर जॉन एफ कैनेडी, उहो बि हिन स्टडी में हुयो। ॾिसो, उहो प्रेसिडेंट थी वियो। के वरी पोइ ते हली विया, के चङा हुया त अञा पोइ ते हली विया, वीचारा ग़रीब थी विया, कंहिंखे बीमारी थी वियूं। त उन्हनि मूं 3 सबक मिलिया। हिकिड़ो सबक इहो मिलियो त गुड रिलेशन्स मेक अस हैप्पियर एंड हेल्थियर। असांजा जेके सोशल कनेक्शन्स आहिनि, जेका उथणी वेहणी आहे, उहा हिकिड़ी इम्पॉर्टेंट शइ आहे जेका असांखे वधीक ज़िंदह रखे थी ऐं उन खां अलावा हेल्दी बि रखे थी। इहो कोलेस्ट्रॉल जो कमाल न आहे त कोलेस्ट्रॉल आहे या दिलि जी बीमारी थी थियनि या हे थो थिए, इहे बीमारियूं बि छो थियनि, जेके उहे माण्हू आहिनि जिन जा सोशल कनेक्शन्स घणा आहिनि, उथणी वेहणी आहे, हिक ॿिए सां मिलनि जुलनि था, ॻाल्हाइनि था, या शादी थियल आहे हुनजी, ऐं या रिलेशनशिप में आहिनि। इहा हिकिड़ी इम्पॉर्टेंट मज़बूती आहे। जेके सिंगल आहिनि, जंहिंजी शादी न थियल आहे, एतिरनि सालनि ताईं पूरी ज़िंदगी में अकेला रहिजी विया, विडोड थी विया, डाइवोर्स थी विया, त उन्हनि जा सोशल कनेक्शन्स घटि आहिनि। त इहो सबक़ु मिलियो त जिन जा सोशल कनेक्शन्स घणा आहिनि, सुठा आहिनि ऐं हेल्थी आहिनि, उहे माण्हू घणो ज़िंदह रहनि था पिया ऐं उन्हनि खे बीमारियूं बि घणियूं नथियूं अचनि। उते चयूं त लोनलीनेस किल्स, अकेला बि माण्हू खे मारे थी पई। जेके माण्हू अकेला रहनि था ज़िंदगी में, उनजी लाइफ एक्सपेक्टेंसी घटिजे थी, उहे वधीक बीमार रहनि था पिया। तंहिं करे इम्पॉर्टेंट आहे त असां पंहिंजा दोस्तियूं, सोशल कनेक्शन्स रखूं, उथणी वेहणी रखूं। हाणे इहो बि न आहे त सॼो रोज़ु जेको आहे घर ते महिमान अचनि, देॻि चढ़ी पई हुजे, घर वारा बिर थी वञनि त सोशल कनेक्शन सां कयूं पिया। नंबर ॿियो सबक़ु इहो मिलियो, न छड़ो रिश्तनि में हुजण सां फ़ाइदो आहे या सोशल कनेक्शन सां फ़ाइदो आहे, उहे तव्हांजा तालुकात सुठा हुजनि, हेल्थी हुजनि। उहे रोज़ु झेड़े वारा तालुकात हूंदा त उहो फ़ाइदो न कंदा, पर जेकॾहिं उहे तालुकात अहिड़ा आहिनि जेके प्यार जा, मुहबत जा आहिनि, खणी थोरा घणा झगड़ा थींदा आहिनि, उन में ॻाल्हि न आहे, इहो इंसानु आहे, थींदा आहिनि, पर जनरली ॾिसिजे अगरि स्मूथ आहे, अगरि कंहिं तकलीफ़ में को माण्हू आहे, ॿियो पार्टनर उते अवेलेबल आहे, उनजो ख़्यालु रखे, त पोइ उनखे ख़बर पए जॾहिं मां तकलीफ़ हूंदुसि, मुंहिंजो कोई आहे जंहिंसां मां वञी सघां थो, ॻाल्हाए सघां थो, मुंहिंजो ख़्यालु करे सघे थो। पोइ हल्का झेड़ा बि यादि न पवंदा आहिनि उन ॻाल्हि में। नंबर 3 जेको सबक़ु मिलियो, उहो इहो मिलियो त जेके गुड रिलेशन्स आहिनि, सोशल कनेक्शन्स आहिनि, जेका असांजी उथणी वेहणी पाण में आहे, उहा जेका आहे न सिर्फ़ु ज़िंदगी वधाए थी, न सिर्फ़ु असांखे फिज़िकल जिस्मानी बीमारियुनि खां परे थी रखे पई, पर ॿी इम्पॉर्टेंट ज़हनी बीमारियुनि खां परे थी रखे पई। ज़हनी जेके यादाश्त जा मसइला रहंदा आहिनि, डिमेंशिया थींदी आहे, मेमोरी प्रॉब्लम थींदा आहिनि,
ॿिया ड्रग्स जा मसइला आहिनि, ॿियूं ॻाल्हियूं आहिनि, इन्हनि सभिनी खां परे थी रखे पई। त सोशल कनेक्शन्स न सिर्फ़ु असांखे जिस्मानी बीमारियुनि खां बचाव थियूं कनि, दिलि जी बीमारियूं, फिफड़नि जी बीमारियूं, जोड़नि जी बीमारियूं सभिनी खां परहेज़ कनि थियूं, असांखे बचाइनि थियूं पियूं। उहे असांखे दिमाग़ी बीमारियुनि खां बि बचाइनि थियूं पियूं। सोशल कनेक्शन्स जंहिंजी उथणी वेहणी घणी आहे, डिप्रेशन घटि आहे, एंज़ाइटी घटि आहे, ॿिया मसइला घटि आहिनि। ऐं नंबर 3 ॻाल्हि उहे जेके आहिनि, माण्हू लिव लॉन्ग कनि था, वधीक ज़िंदा रहनि था। जीअं ॿुधायो त अॼु ताईं बि कुझु माण्हू हाणे 90 उमिरि जा थी गुज़रिया आहिनि, अञा ताईं उन स्टडी में आहिनि। ऐं उनखां अलावा न सिर्फ़ु तालुकात हुजणु घुरिजनि, तालुकात सुठा हुजणु घुरिजनि, माना जहिड़ा झगड़ा फॾी वारा न हुजनि, ऐं उहे जेके लाइफ वधाइनि था पिया। ऐं स्टडी ॾाढी अहम स्टडी आहे। इन मां ॾिसो त कनेक्टेड रहणु माण्हुनि सां केतिरो इम्पॉर्टेंट आहे। हाणे इहो न आहे त जेको छड़ो माण्हू फेसबुक ते कनेक्टेड हुजे, फिज़िकली जेको कनेक्टेड हुजे, ऐं ख़ासि तौर रिलेशनशिप हुजनि, घर वारनि सां, फैमिलीअ सां, रिश्तो हुजे, शादी हुजे या को रिलेशनशिप हुजे, इहे रिलेशन जेके आहिनि इम्पॉर्टेंट आहिनि। तंहिं करे उन्हनि जी रिस्पेक्ट कजे, थोरी घणी ॻाल्हि हुजे दरगुज़र कजे, छो त असांजो वॾो मक़सदु छा आहे, असां हैप्पी बि रहंदासीं, असां वधीक ज़िंदा बि रहंदासीं, बीमारियूं बि घटि ईंदियूं अगरि असां थोरी घणियूं हाणे जूं ॻाल्हियूं दरगुज़र कंदासीं। हीअ वीडियो तव्हांखे पसंदि अचे, इनखे तव्हां सब्सक्राइब कयो, लाइक कयो, घणे या घणो शेयर कयो। महिरबानी तव्हांजी।